अस्सलाम वालेकुम दोस्तों। पाप नगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त रईस बालाज ख़ान राबेल सां शादी करणु चाहे पियो ज़बरदस्ती। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जो पीउ रईस बालाज ख़ान वटि वियो ऐं हुनखे आज़ादु करण लाइ चयो, पर हुन शर्त रईस बालाज ख़ान जेको आहे शर्त रखी आहे त जेकॾहिं तव्हां रिश्ते खां इनकार कंदव त मां तव्हांखे मल्हार छॾाए ॾींदुमि। जी हा दोस्तों, पर उहो न पिया चाहियो। हरगिज़ के इहो न थींदो त रईस बालाज ख़ान शादी करण में कामयाबु थी वेंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़बरदस्ती शादी राबेल सां करे वेंदो। अचण वारी केसनि में तव्हां ॾिसंदव त रईस बालाज ख़ान छोकिरीअ खे अगवा कराईंदो। जी हा दोस्तों, पंहिंजा माण्हू मोकिले ऐं राबेल खे अगवा करे क़ैद खाने में बंदि कंदो ऐं शादी करण जी कोशिशि कंदो। जी हा दोस्तों, वरल ख़ान बि पंहिंजे मक़सद में कामयाबु न वियो, छाजे करे त वरल ख़ान मल्हार खे आज़ादु कराए पियो, पर आज़ादु करण में नाकाम थी वियो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अञा घणो मज़ो थींदो ड्रामे में। तमामु बहितरीनु ही ड्रामो हले पियो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही 3 क़िस्तियूं हलनि पियूं, पर हाणे 5 क़िस्तियूं हलाई वेंदियूं ड्रामे में। अञा अॻिते हली ॾाढो मज़ो थींदो। तमामु बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे